करमपुर बरसां ॻोठ गुलसन मंगी मां 3 ॾींहं अॻु खंबे गुम कयल ॻोठाणो न्याज़ अली मंगी नापरकोट पुलिस वटि ज़ाहिर। वॾेरे खे ज़मीन लिखी न ॾियण ते पुलिस पोरियत खे गिरफ़्तार करे नामालूम हंधि लिकाए छॾियो हो। पुलिस पारां गिरफ़्तार कयल पोरियत न्याज़ अली मंगी मथां सख़्त तशदुद कयो वियो। तशदुद जो शिकार थियल ॻोठाणे जी हालत इंतहाई ख़राब थियण ते पुलिस नौजवान खे इलाज लाइ करमपुर इस्पताल खणी आई। गिरफ़्तार थियल पोरियत न्याज़ अली मंगी इस्पताल में दाहूं कंदे चयो त बासर वॾेरो गुलसन मंगी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो। नापरकोट पुलिस वॾेरे जी वंगार वांदे 3 ॾींहं अॻु गिरफ़्तार करे नामालूम हंधि रखी सख़्त तशदुद कयो आहे। सहाफ़ियुनि जे पहुचण ते पुलिस ॻोठाणे खे इलाज करण बग़ैर खणी वापसि रवाने थी वई। होॾां राब्तो करण ते गिरफ़्तार थियल ॻोठाणे जे भाउ रियाज़ अली मंगी चयो त वॾेरे गुलसन मंगी संदन ज़मीन फॿाइणु चाहे थो, जंहिं मथां कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि ऐं पुलिस 3 ॾींहं अॻु भाउ खे खंबे खणी वञण बैदि सख़्त तशदुद कयो वियो आहे। मुतासिरनि DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खे अपील कई त भाउ खे आज़ादु कराए वॾेरे जे ज़ुल्मनि खां तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।